Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. वज़ीर आज़म जे ऐलान बाद पेट्रोलियम शयूं सस्तियूं करण जो नोटिफिकेशन भी जारी। पेट्रोल ₹18.5 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹40.54 सस्तो थी वियो। गासलेट ₹33.81 ऐं लाइट डीज़ल ₹34.71 फ़ी लीटर सस्तो। नवां अघ अॼु खां लागू थी विया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ क़ौम खे ख़िताब दौरान पेट्रोलियम शयूं सस्तियूं करण जो ऐलान कयो ऐं चयो त आलमी मार्केट में तेल जा अघ तेज़ीअ सां घटिजण बाद असांखे बि क़ीमतूं घटाइण जो मौक़ो मिलियो। IMF सां बि मुआहिदो थी चुको आहे। ख़ुदा करे IMF सां इहो मुआहिदो आख़िरी हुजे। इहो रस्तो सवलो नाहे, कंडनि ते बि बीहणो पवंदो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां चोमासे जी बरसाति जारी। कशमोर, बख्शापुर, हयात पिताफ़ी, दाद लिगारी, प्यारो स्टेशन ऐं भर पासे तेज़ हवाउनि सां बरसाति। मीरपुर, मुरलो, तंगवाणी, रावती, मुबारकपुर ऐं ॾहरखी में गजगोड़ सां वसकारो। मुबारकपुर, आदिलपुर, शहदाद कोट, भेरिया सिटी, कंधकोट, कंबर, कोटली कबीर, करोनी ऐं फैज़गंज में बरसाति दौरान फसल पाणी हेठि अची विया। रस्तनि ऐं घिटियुनि ते बरसाती पाणी बीहजी वियो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल।